अस्सलाम वालेकुम माया बिलाल ऐं मां मिलाए पंहिंजे ॻोठ में ऐं वाड़े ते आहियां। सो मां हीउ ॿकरो ॾिठो। कुकिंग जो ॾाढो शौक़ु आहे, खाइण पीअण जो बि ॾाढो शौक़ु आहे। सो मां माइट खे चयो त बाबा न ॿकरे खे ॾिको त नी सिजी ठाहींदो। उसां छेले मां घणो गोश्त निकिरंदो अंदाज़नि 15 किलो 15 किलो 15 किलो निकिरंदो। उस्ताद बसि हिनखे ओके करीस इंशाल्लाह सीरा जो ऐं मां सिजी ठाहियां फर्स्ट टाइम। विझणो न आहे, मां पिया पियो थकिजी पियो आहियां। फाइनली शीखुनि में लॻी वियो आहे। बसि पोयां बाहि पई भरे। बाहि जी भरंदी असां हिनखे जस्ट टांडनि ते हिनखे रखंदासीं ऐं रेडी थी वेंदो पाण ई। मसालो को बि न आहे विझणो, जस्ट लूणु ऐं सुरको। मटन जो जेको आहे न पंहिंजो टेस्ट हूंदो आहे ऐं उन टेस्ट खे अगरि तव्हां कुझु ॿिया मसाला विझंदव त मज़ो न थींदो। पोली में वरी टेस्ट आहे। ऐं हिते जॾहिं गर्मियूं थींदियूं त हिन जो स्टॉक ख़तमु थींदो आहे। हिते सिंध जी पहचान आहे पोली जूस। तव्हां पीअंदा आहियो पोली जूस? हाँ सर, बाक़ाइदे? बाक़ाइदे ॿियो को जूस न वणे? न सर, छो? पोली अच्छा है। ॿाहिरि ॾाढी बारिश आहे ऐं मींहुं थो पियो वसे। हाणे थोरी देरि में चांहि पीअंदासीं। तक़रीबन बाक़ी 3-3.5 कलाक लॻंदा। मूंसां गॾु नूर अहमद बिरोई। नूर भाई ॾेखार। हिन उस्ताद छेलो कुठो ॿ नंढड़ा ॿार नी थोरी जीअं पची वेंदो न त पोइ हलाए वेंदा। ॿिनि इंसान थकिजंदमि ऐं मां पोली जूस पीअंदमि छो जो हिन में एनर्जी आहे। पोली पियो ऐं ज़िंदगी जियो, सिप ऑफ ज़िंदगी। पोली बाय बाबूल हाय 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 सिजी रेडी थियण वारी आहे। ॾाढी खुआरी आहे ऐं हिनखे पचाइण लाइ तव्हांखे सब्र खपे, वॾो टाइम लॻंदो आहे। मां को प्रोफेशनल कुक न आहियां। मूंखे मज़ो ईंदो आहे त माना ट्रेवल कयां ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि डिशिस वग़ैरह मां टेस्ट कयां। बाक़ी जेका मच्छी आई जस्ट मां पंहिंजे टेस्ट लाइ रखी आहे हिते ऐं टांडनि ते। उन खां पोइ वरी मां मथां जो पोली जूस पीअंदोमांव न, मतिलबु त सोने पे सुहागा। सो फाइनली जेका सजी रेडी थी वई ऐं मां टेस्ट कया। छा टेस्ट कयो यार। सजी सां गॾु पोली जूस पीअंदमि, ॾाढो मज़ो ईंदो। ऐं ज़िंदगी जियो, पोली पियो, सिप ऑफ ज़िंदगी। पंहिंजो घणे में घणो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखिजो। लव यू सो मच, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। From the House of Popular.